नहमदुहु अनुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनाब सदर, काबिल कदर मोज़िज़ उस्ताद साहिबो ऐं प्यारा हमसफ़र शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम। जीअं त अॼु मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे अलविदाई तकरीब। इल्म पढ़ इख़लाक़ सिख साहिब एतवार थी, महिनत ऐं मोहब्बत सां मुल्क जो मेमार थी। मख़मूर मोती मेड़े मोहब्बत जा, सुहिणो इंसान हीरनि जो हार थी, सुहिणो इंसान हीरनि जो हार थी। जनाब सदर, जीअं त ज़िंदगी हिकु हलचल, हिकु तब्दीली, हिकु सफ़र, हिकु चकर, हिकु मुस्तक़िल हलंदड़ फिरंदड़ फीते जो नालो आहे, तंहिं करे जेकी माज़ी में मौजूदु हो सो अॼु नज़र नथो अचे, जेको अॼु हाज़िर आहे सो सुभाणे ॾिसण में न ईंदा। उन करे असांखे ज़िंदगी में ईंदड़ सभिनी तब्दीलियुनि लाइ हर वक़्तु तयारु रहणु घुरिजे। अहिड़ी अकासी कंदे उस्ताद बुख़ारी फ़रमायो आहे त छो किथे रुकजूं रफ़ीक़ो, इर्तिका रुकजे नथी, ज़िंदगीअ जी आरज़ू में जुस्तजू थकिजे नथी। साथियो संदरा ॿधी हलंदा हलो, वधंदा हलो, पाण छो बीजी रहूं, दुनिया जॾहिं बीजे नथी, दुनिया जॾहिं बीजे नथी। जनाब सदर, जीअं त अॼु असांजा जज़्बा, ख़्याल ऐं सोचूं गॾु विचड़ महसूसात सां टिमटार आहिनि, जिन में ग़मी जो घाव बि गॾु आहे त ख़ुशी जी ख़ुशबू बि शामिलु आहे। ग़मी उन लाइ त हिन कॉलेज जे अङण ऐं क्लासनि में पढ़ी हाणे मोकिलाणी जी तयारियुनि में आहियूं, ऐं ख़ुशी उन लाइ त इल्म जी तलाश में यूनिवर्सिटी जे कखनि ते वञी रहिया आहियूं ऐं आला तइलीम जी जुस्तजू लाइ जदोजहद कंदासीं। अहिड़े सफ़र में केरु केसि ताईं गॾु हलंदो, उन जी कंहिंखे का ख़बर नाहे। शाह लतीफ़ अहिड़े मंज़र लाइ फ़रमायो आहे त कणे मंझि करार हुआ हेकांदा संग में, ॻाए ॻाह फ़िराक जे कया धारो धार, न ॼणा बिहार केरु मिलंदो कंहिंसां, केरु मिलंदो कंहिंसां। जनाब सदर, हिन कॉलेज में घारियल घरियूं, ॾण ऐं ॾींहं, फंक्शन ऐं जशन, मुक़ाबला ऐं महफ़िलूं सभु असांजे ज़हन जी तख़्तियुनि ते उकरियल रहंदा ऐं ज़िंदगी जे हर महाज़, मैदान ऐं मुक़ाबले में असांजी रहनुमाई ऐं रहबरी कंदा रहंदा। असीं आख़िर में पंहिंजे सभिनी मानवारनि उस्तादनि जा तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं, जिन असांजे ज़हननि ऐं दिलनि खे इल्म जे ॾींहंनि सां रोशन कयो, इल्म जे ॾींहंनि सां रोशन कयो। आख़िर में हिन बैत सां ख़ुदा हाफ़िज़ चई पंहिंजी जाइ वठंदुसि। हिन जीवन जे चौराहे ते के यार मिलिया हा कुर्ब मंझां, पर वक़्तु ॾिनो अहिड़ो दोखो, को काॾे वियो को काॾे वियो। हिकु ॿेड़ी हुई सा ॿुॾंदी वई, हा ताक उन्ही जा तरंदा विया, हिकु वलर हुयो सो विछड़ी वियो, को काॾे वियो को काॾे वियो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो। आख़िर में जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त चैनल खे सब्सक्राइब करणु ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजो, ऐं कमेंट बॉक्स में नेक्स्ट वीडियो लाइ टॉपिक पिणु सजेस्ट कजो। उमेद तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु, हिकु नई तकरीर सां गॾु, हिकु नवनि ख़्यालनि सां गॾु, हिकु नई सोच सां गॾु, हिकु नए सुबुह सां गॾु, हिकु नई शाम सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच।